जी नाज़रीन, ख़बर अवां खे ॾियूं। PPMPA फरियाल टालपुर पारां मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो खे भेटा पेश कई वई आहे। फरियाल टालपुर जो चवणु आहे त क़ाइदे अवाम जे अदालती क़त्ल खां पोइ बेगम नुसरत ॾुखियुनि हालतुनि जो मुक़ाबिलो कयो। हुन चयो त बेगम नुसरत भुट्टो कुर्बानियूं ॾेई जमहूरियत जी जिदोजहद खे बरक़रार रखियो। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करियां या ब्रेकिंग न्यूज़ एक बार ॿीहर अवां सां शेयर कंदा हलूं। PPMPA फरियाल टालपुर पारां मादरी जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो के भेटा पेश कई वई आहे। फरियाल टालपुर जो चवणु आहे त क़ाइदे अवाम जी अदालती क़त्ल खां पोइ बेगम नुसरत ॾुखियुनि हालतुनि जो मुक़ाबिलो कयो। हुन चयो त बेगम नुसरत भुट्टो कुर्बानियूं ॾेई जमहूरियत जी जिदोजहद खे बरक़रार रखियो। बिल्कुलु नाज़रीन, ख़बर अवां खे ॾियूं पिया। PPMPA फरियाल टालपुर पारां मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो के भेटा पेश कई वई आहे। फरियाल टालपुर जो चवणु आहे त क़ाइदे अवाम जे अदालती क़त्ल खां पोइ बेगम नुसरत ॾुखियुनि हालतुनि जो मुक़ाबिलो कयो। हुन चयो त बेगम नुसरत भुट्टो कुर्बानियूं ॾेई जमहूरियत जी जिदोजहद खे बरक़रार रखियो। खबर अवां सां शेयर करे नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। PPMPA फरियाल टालपुर पारां मादरी जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो के भेटा पेश कई वई आहे। फरियाल टालपुर जो चवणु आहे त क़ाइदे अवाम जे अदालती क़त्ल खां पोइ बेगम नुसरत ॾुखियुनि हालतुनि जो मुक़ाबिलो कयो। हुन चयो त बेगम नुसरत भुट्टो कुर्बानियूं ॾेई जमहूरियत जी जिदोजहद खे बरक़रार रखियो। नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा हलूं त बेगम नुसरत भुट्टो जी अॼु 11वीं वरसी मल्हाई पई वञे। गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में तक़रीब रखी वई आहे। PPMPA फरियाल टालपुर पारां मादरी जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो खे भेटा पेश कई वई आहे। फरियाल टालपुर जो चवणु आहे त क़ाइदे अवाम जे अदालती क़त्ल खां पोइ बेगम नुसरत ॾुखियुनि हालतुनि जो मुक़ाबिलो कयो। हुन चयो त बेगम नुसरत भुट्टो कुर्बानियूं ॾेई जमहूरियत जी जिदोजहद खे बरक़रार रखियो। नाज़रीन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। चीफ रिपोर्टर कराची शब्बीर लाशारी असां सां लाइन ते मौजूद है। जी शब्बीर, आगाह कजो, फरियाल टालपुर बयान जारी किया है, इन हवाले से छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी औरत विंग की मरकज़ी सदर PPMPA फरियाल टालपुर साहिबा मादर जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो के उनकी वरसी के मौके ते शानदार लफ्ज़न में भेटा पेश करने चयो है त बेगम नुसरत भुट्टो एक बावकार, हौसलामंद और तारीख़ साज़ रोल मॉडल शख्सियत हुई। PP चेयरमैन फरियाल टालपुर साहिबा चयो आहे, PPMPA फरियाल टालपुर साहिबा वधीक चयो आहे त क़ाइदे अवाम जे अदालती क़त्ल खां पोइ उन नाक़ाबिल तसवर हद ताईं मुश्किल हालतुनि जो मुक़ाबिलो कयो। PPMPA वधीक चवणो त बेगम नुसरत भुट्टो पंहिंजे गुलशन जी कुर्बानी ॾेई पाकिस्तान में जमहूरियत जिदोजहद ऐं जमहूरियत खे नाक़ाबिल तस्वीर जेको आहे उहो बणायो ऐं अॼु बि हू तारीख़ में ज़िंदा आहे। चवणो त अॼु असीं अहद कयूं था त असां जमहूरियत जे उन बूटे खे आबियारी कंदासीं, उन हिफ़ाज़त लाइ हिकु सदाबहार जेको आहे दरख़्त बणाईंदासीं ऐं जंहिंजो ॿिज बेगम नुसरत भुट्टो जेको आहे पोखियो हुयो। जी शब्बीर, वॾी महिरबानी आगाह करण लाइ।